खीर भरिया हथरा नीर भरिया नेण। लेखिका श्रीमती सुंदरी उत्तमचंदाणी। आवाज़ आहे डॉक्टर मोती प्रकाश ऐं कला प्रकाश जो। दीपक, चओ ज्योति। अॼु कुतो छो पियो न आहे? तुंहिंजो त इन्हनि वहमनि में विश्वास ई कोन्हे। अलाह जे छो डपु पियो लॻे? छा खां? ऊंदे खां? न दीपक, तूं साण आई त? अरे ही छा रोई थी जोत? न रूआं किथे थी? तुंहिंजी वेणीअ मां केतिरी न ख़ुशबू पई अचे। वेणी ॾींदड़ राणीअ जे हथनि में, रूमाल में, वेंदे वारनि में बि एतिरी ई ख़ुशबू हुई। उहे सभु त तो ई सिंगिया हूंदा, असांखे त अहिड़ो वधीक ई न मिलियो। वज कहिड़ी घुर्ज आहे ॿिए ख़ुशबू जी? तुंहिंजे वारनि में छा घटि ख़ुशबू आहे? यादि अथई जॾहिं नई शादी करे आई हुई तॾहिं मुंहिंजी भेण तुंहिंजे लाइ शैम्पू वठी आई हुई। तो चयोसि वरी इहो कॾहिं न आणिजि। मुंहिंजे मुल्क जूं इलाही स्त्रियूं जॾहिं मेट बि नथियूं पाए सघनि तॾहिं मां शैम्पू कीअं हणंदुसि? अरे ही छा? तूं ॾकी पई? इहा आवाज़ु छाजो थियो? को वणु किरी पियो हूंदो। वण? हेॾो तूफ़ान पियो लॻे सो वण त किरंदा ई। तूफ़ान में सभु वण किरी पवंदा? छा थियो आहे तोखे ज्योति? जिन वणनि जूं पाड़ूं पुख़्तियूं आहिनि उहे त न किरंदा। न उहे बि किरी सघनि था। उहे छो किरंदा? अड़े ही छा? तुंहिंजे अखियुनि मां शायदि पाणी पियो करे। हिन अच मुंहिंजे छातीअ ते सुम्ही पव। ॿुधी थो? छा? ॿाहिरि शायदि मुंबईअ जो समुंड उथली पियो आहे। न राणी, चौमासे जो पाणी वहकिरो बणिजी घिटियुनि मां धूकींदो पियो लंघे। हा ईअं ई आहे। ज्योति मां सम्झां थो तोखे तप पियो अचे। न कुझु कोन्हे। असां हींअर चंद्रा जी पे ॻाल्हि कई न। हा तो चयो पे हुन जॾहिं तोखे गुलनि जी वेणी पाती तॾहिं तोखे संदसि हर चीज़ मां सुराण पे आई। हा ईअं ई हो। ऐं मूं जॾहिं संदसि बांह ते हथु फेरे चयो ॾाढी अच्छी थी पई आई तॾहिं ख़बर अथई छा चयईं? छा चयईं? ॾाढो मिठो मिठो खिली लोड सां चयईं खीर जो ठहियलु अथई मुंहिंजो शरीर। अच्छा बसि शाहूकार माण्हू आहिनि, उथंदे वेंदे खीर जो पीअंदा सो शरीर मां खीर न पकंदुनि। किन जा त ॿार बि पूरो खीर नथा पी सघनि। अजीब चरखो आहे, किथे मानी मिड़ई न मूर, किथे टुकर पिया टीणा थियनि। पर ज्योति अॼु तुंहिंजो आवाज़ु एतिरो ॻौरो छो आहे? न किथे आहे ॻौरो? हा हिकु अजीब ॻाल्हि ॿुधंदे? चओ। जॾहिं चंद्रा खे स्टेशन ते वठणु हलियासीं तॾहिं ट्रेन जे दरवाज़े मां लहंदड़ संदसि रोशन मुखड़ो ॾिसी अलाह जे छो सॼे बदन मां ॾकिणी जी धार लंघे वियमि। अच्छा पर ईअं छो थियो? कुझु सम्झ में नथो अचे। मूंखे त कंहिंसां बि रीस कान्हे। मां त तोखे पाए सारे संसार खां सुकी पई सम्झां पाण खे। किथे एॾो ख़ुशि रखियो अथमि तोखे, रंग ई बदिलजी वियो अथई। चंद्रा ऐं तोखे शादी कए साॻिया 7-8 साल ई थिया हूंदा, पर किथे हूअ ईअं पे लॻी ॼण कल्ह परणी आहे ऐं किथे तूं। ऐं मां ॿुढी थी वई आहियां। अड़े तूं रोई थी या खिली थी? मूं किथे चयो त तूं ॿुढी थी वई आहीं? चई ॾे, छा आहे हुन में? सचाई त आहे। हट चरी। सच थोरी ॿुधाईंदे। छो न ॿुधाईंदुसि तोखे? तूं ई त चवंदो आहीं त जीअं तिखी रोशनी नथी सही सघिजे तीअं तिखा सच बि ख़ासि करे पंहिंजे नाज़ुक नातनि वटां ॿुधी न सघिबा आहिनि। 8 साल केॾो वॾो अरसो, पर लॻे केतिरो नंढो पियो, ॼण कालो की ॻाल्हि आहे। होलिका जी धुई पे दुखी मासी पंहिंजूं टिकरियूं पचाइण लाइ हेठि लही आई हुई। बाबे सां माइटीअ मिटीअ जूं ॻाल्हियूं खणी वेठी। चंद्रा जी माइटी चवणु लॻी। बाबे चयो ज्योति ऐं चंद्रा ॿिन्ही सौटियुनि मां जेका पसंदि अचेनि सां ॾियण लाइ तयारु आहियूं। हाय राम, मूंखे त हुन महिल छातीअ में अची धक धक थी। उहा त अञा पई ॿुधण में हा अचे। छॾियो मस्करी। शुक्र खुले त सही। ऐं मासीअ जॾहिं चयो ज्योति वॾी आहे, पहिरीं ज्योतिअ जो मङणो थियणु खपे, तॾहिं त मूं रोई ॾिनो। शुक्र जो उते ई मासीअ चयो
पर ॾेती लेती तमामु घणी था घुरनि। सो चंद्रा जे नानीअ जेको चंद्रा लाइ बैंक में हिसो रखियो आहे उन मां ॾेती लेती ॾेई खणी चंद्रा खे ई कजे। ॿुधी वेठो दीपक? हा हा ॿुधां वेठो। तुंहिंजी नानी बि जेकॾहिं तो लाइ पैसा छॾे वञे हा न त चङो। न बाबा, जंहिं वक़्तु मासीअ ॾेती लेतीअ जी ॻाल्हि कई तंहिं वक़्तु मुंहिंजे दिलि तां अलाह जे केॾो बार लही वियो। मूं पंहिंजे ग़रीबीअ खे वरदान सम्झो। अच्छा छो? वरी पुछींदो छो? तूं सम्झंदो हूंदे त चंद्रा तोखे घणो पाईंदी हुई। उहा रुगो शहर पढ़ंदी हुई तुंहिंजा, ऐं मां त असुल उहे दिलि ते उतारे छॾींदी हुअसि। चंद्रा तो में ॿाहिरां चाव ॾेखारींदी हुई, पर मां अंदरि ई अंदरि तोखे कृष्ण जी मूर्ति चई मन मंदर में रखी चुकी हुअसि। ऐं तोखे सुञाणण सां ई मूं चयो राधा। मगर मां त रुक्मणी बणिजी आई आहियां तो वटि। मूंखे त भाई राधा ऐं रुक्मणी में को फ़र्क़ु नज़र नथो अचे। मगर मूंखे अलाह जे छो अॼु इहो फ़र्क़ु महसूसु पियो थिए। मस्तु। अलाह जे छो छातीअ में थोरो सूरु पियो महसूसु थिए। अरे थधी हवा जो असरु हूंदे। मूंखे त हवा गरम पई महसूसु थिए। तॾहिं भला कहिड़ो कारण आहे हिन जो? सम्झ में ई नथो अचे। हा, चंद्रा जी ॻाल्हि पे कयमि। केतिरी न हसीन ते लॻी। जेके 2-3 कलाक असांजे नंढड़े घर में रही तिन में हीअं पियो लॻो ॼण बत्तियूं लॻी वियूं आहिनि असांजे घर खे। केतिरो चयोमांसि असां वटि रही पओ, पर सातरीअ जे वर्ली बीच बंगले खे छॾे हिते अंधेरीअ जे मच्छरनि में भला कीअं सुख ईंदुसि। सची ॻाल्हि। ख़ैर कीअं बि थियो, पर संदसि मधुर खिल अञा बि मुंहिंजे कननि में पई ॿुरे। उन में छा आहे? सुध अथई। जॾहिं तूं ॿियनि जीवन जे दुख में दुखी थी रोअंदी आहीं न, तॾहिं उहे हमदर्दीअ भरिया सुॾका हफ़्तनि जा हफ़्ता मुंहिंजनि कननि में पिया ॿुरंदा आहिनि। वरी चर्चा। मां त साबिया पियो ॻाल्हायां ज्योति। सच पुछी त मूंखे हिन भेरे चंद्रा अहिड़ो पियो वणी जो छा चवां। चवंदी हूंदीअ त तुंहिंजो घोट बि चंद्रा जे घोट वांगुरु जाम पैसा कमाया न, त तुंहिंजनि ॿाहुनि में बि चंद्रा वांगुरु खीर तजला ॾिए हा। हा, ऐं पोइ तूं मुंहिंजी सुंदरता मंझां उत्साह थी शहर लिकी। छॾ मस्करी। तुंहिंजे रूह मंझां जा चांदनी छिणकी मुंहिंजे आत्मा खे रोशन रखंदी आहे। सा छा फ़क़ति हिकु सुंदर शरीर रखण सां ई मिली सघे थी। तो पाण खे देश जे आम नारियुनि सां एतिरो त ॻंढे छॾियो आहे जो उन्हनि जा सुख दुख तुंहिंजे जिस्म ते बखंदा नज़र ईंदा अथमि। इन करे मुंहिंजी शहरनि मां देश जूं सभु नारियूं ज़ुबान पाए वठंदियूं आहिनि। हिकु मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां? हा ॿुधाए। चंद्रा खे चयमि, ॾिसजे हिकु ॾींहुं अहिड़ो ज़रूरु ईंदो जॾहिं हिंदुस्तान जे हर नारीअ जो बदन खीर जो ठहियलु हूंदो। गुस्सो त किन लॻुसि? गुस्सो त कीन लॻुसि, पर चयईं असांजे मुल्क में अहिड़ी ॻाल्हि कॾहिं की न थींदी। छो? बसि चयईं मूंखे विश्वासु नथो अचे। जिन जो न अविश्वास में ई वञी विश्वास खुतो आहे, तिन जे लाइ छा चइजे? हा, तिन खे छा चइबो। अविश्वास त असांजे जीवन खां घणो परे रहणु खपे। छा छा पई चवीं? भायां थो त तुंहिंजे मन में ॿियो ई कुझु पियो हले। ॻाल्हाई मूंसां वेठी, पर जवाबु ॼण पाण खे पई ॾी। कुझु हो त सही, अलाह जे कीअं। छा छा अलाह जे कीअं? अलाह जे कीअं थोरी कमज़ोरी मन में काहे आई हुई। कमज़ोरी? अलाह जे कीअं सम्झमि शबनम जे कणियुनि जी कांखी दिलि हीरनि ते न मोहिजी वई हुजे। अञा बि ईंदी सम्झी? न, हाणे मन मज़बूत आहे। पोइ रोई पई? ॾाढो वॾो तूफ़ान आयो हो, मां किनी आहियां न। भोलो कोन्हे। कॾहिं कॾहिं अचल धरतीअ जे हियांव में लोॾो अची वेंदो आहे। रुगो धरती कमज़ोर आहे, आसमान न। आसमान खे न जॾहिं धोॾो ईंदो आहे तॾहिं ककरनि जो रूप धारे हेठि लही ईंदो आहे ऐं दूर उफ़क़ में धरतीअ खे सीने सां लॻाए स्थिर थी वेंदो आहे। ॿाहिरि बरसाति शायदि बंदि थी वई आहे। हा, ईअं ई लॻे थो। दरी खोले छॾियां? तर्स तर्स तर्स, मां थो थी खोलियां। अरे, एतिरो वक़्तु त बीन जो आवाज़ु ॿुधण ई कोन थिए आयो। दरी जो बंदि हुई। हिकु कनी राति वसकारे खां पोइ हिन बीन जो आवाज़ु केतिरो न मधुर थो लॻे। उन खां मधुर आहे तुंहिंजी हीअ उजल खिल। ज्योति,
ज्योति हाणे सुम्ही पियो न? तव्हां ॿुधी रहिया हुआ कहाणी खीर भरिया हथरा नीर भरिया नेण, लेखिका श्रीमती सुंदरी उतमचंदाणी ऐं आवाज़ हो डॉक्टर मोती प्रकाश ऐं कला प्रकाश जो। हीअ कहाणी हुन जे कहाणियुनि जे गुट खे बंधन मां खई वई आहे। तव्हां हुन जूं ॿियूं कहाणियूं पढ़ी सघो था, ॿुधी सघो था हुन जे वेबसाइट ते sundriuttam.com ते। पंहिंजा राया मोकिलींदा असांखे info@sindhisangat.com ते। सभिनी खे ॿुधाईंदा, सिंध त फैलाईंदा।